सलाम सिंध, मां आहियां तव्हांजो पंहिंजो सुहिणो सिंधी दोस्तो। मां अॼु तव्हांखे हिकु तंज़ीम जे बारे में हाल ॾींदुसि। हिकु तंज़ीम जेका न का सियासी तंज़ीम आहे, न ई का हिकु फ़िलाई तंज़ीम आहे, पर उन तंज़ीम जे हवाले सां मां तव्हांखे अॼु हाल ॾींदुमि कि तंज़ीम छो ऐं छाजे लाइ ठही आहे। उन खां पहिरियां मां तव्हांखे हिकिड़ी कहाणी ॿुधायां त हिकु दफ़े हिकिड़ो वणु पियो सड़े ऐं उन वण जो अधु सड़ी चुको हुयो। हिकु दफ़े हिकु वणु पियो सड़े ऐं उन वण जो अधु सड़ी चुको हुयो ऐं बाहि वधंदी पई वञे त रस्ते वेंदड़ हिकु अमरा ॾिठो त वण जे बचियल हिसे में हिकु पखी वेठो आयो हुयो। वण जे बचियल हिसे में हिकु पखी वेठो हुयो ऐं हू वण जे वेझो अची करे उन अमरा पखी खे चयो, अदा पखी तूं चरियो आहीं छा? हीअ एॾी बाहि लॻी पई आहे, हिते छा थो करीं? भॼ न हितां, तो वटि खंभ बि आहिनि, तो वटि हर शइ आहे, भॼी छो नथो? पखी उन अमरा खे जवाबु ॾिनो, अदा कॾहिं इश्क कयो थी, कॾहिं प्यारु कयो थी, कॾहिं कंहिंसां वफ़ा कई थी? अड़े मां निमक खाधो आहे हिन वण जो ऐं मां पूरी ज़िंदगी गुज़ारी आहे हिन वण ते, त मां हिन वण खे छॾे करे कीअं वञा? जी दोस्तो, हिन कहाणी जो ॿुधाइण जो मक़सदु त पंहिंजे शहर में, पंहिंजे ॻोठ में ऐं पंहिंजी धरतीअ सां यारो वफ़ा कयो, बेवफ़ा न थियो। अगरि तव्हां ॼाणो था त मां पंहिंजे शहर जे अंदरि हक़ सच ॻाल्हाए सघां थो ऐं पंहिंजे शहर जे अंदरि तब्दीली आणे सघां थो, अगरि पोइ बि तव्हां उन बावजूदु चुप आहियो त तव्हां खां वधीक को ज़ालिम न आहे ऐं तव्हां खां वधीक को बि ज़ालिम न आहे। पंहिंजी क़ौम लाइ उथो, पंहिंजी धरतीअ लाइ उथो, पंहिंजे शागिर्दनि सां गॾु उथो, पंहिंजे मज़दूरनि सां गॾु उथो, पंहिंजे ग़रीब अवाम सां गॾु उथो, पंहिंजी बेवा औरतुनि सां गॾु उथो, उन्हनि जे हक़नि लाइ उथो, उन्हनि जे हक़नि लाइ ॻाल्हायो। जी दोस्तो, अचूं था पंहिंजी वीडियो जे मक़सद जे तरफ़। त अॼु असांजी वीडियो जो मक़सदु आहे हिकु तंज़ीम जे बारे में हाल करणु। नवंदेरो स्टूडेंट फेडरेशन। नवंदेरो स्टूडेंट फेडरेशन मुंहिंजो दोस्त आहे कामरेड आबिद हुसैन भुट्टो, जेको हिन फेडरेशन जो अॻुवाण आहे। उन आबिद साहब मूंसां ॻाल्हि कई इस्लामाबाद यूनिवर्सिटी में, उते गॾु पढ़ंदा आहियूं। उन्हनि मूंसां ॻाल्हि ॿोल कई ऐं उन्हनि जा ख़्यालात मूंखे तमामु ज़बरदस्त लॻा ऐं उन तंज़ीम जे बारे में मूंखे ॾाढी दिलि ख़ुशि थी त स्टूडेंट फेडरेशन जी असां वटि कमी हुई, असांजी धरती ते सिंध में कमी हुई स्टूडेंट फेडरेशन जी, जॻह तव्हां पूरी करे छॾी ऐं उन्हनि जा ख़्यालात मां तव्हां सां शेयर थो कयां। नवंदेरो शहर लाड़काणो ज़िले जो हिकु नंढड़ो शहर आहे ऐं सियासतदाननि जो शहर सॾियो वेंदो आहे। नवंदेरो शहर जे पढ़ियल लिखियल शागिर्दनि जेके ग्रेजुएट्स आहिनि, जेके हमेशह ॿाहिरि रहिया आहिनि ऐं ॿाहिरि रही करे हुननि पंहिंजे शहर नवंदेरो ऐं ॿाहिरनि शहरनि खे इस्लामाबाद, कराची खे ॾिठो त वॾो फ़र्क़ु नज़र आयो ऐं सोचियो त ही सियासतदाननि जो शहर आहे ऐं हिन शहर जा काफ़ी नौजवान ऑफिसर बि आहिनि। बसि पैसे अचण खां पोइ हर कोई नवंदेरो मां निकिरी कराची ऐं इस्लामाबाद शिफ्ट थियणु लॻो, पर कंहिं बि ईअं न सोचियो त पंहिंजे ई शहर में को सुधारियो आणियो ऐं पंहिंजे ई शहर में का तब्दीली आणियूं। ऐं हमेशह असां ईअं ॾिठो आहे त जेको बि कहिड़े बि शहर सां चाहे तालुक़ु रखंदड़ हुजे, कोई बि जंहिं वटि पैसो अची वेंदो आहे त उहो हमेशह पंहिंजे शहर खे चवंदो त यार किनो आहे, मां पंहिंजी फैमिली खे किथे सुठे माहौल में वठी वञा, किथे मुंहिंजा ॿार सुठे माहौल में पढ़नि वञी। पर हमेशह उन्हनि ईअं न सोचियो आहे त यार असां ऑफिसर आहियूं, असां हर शइ आहियूं, त असीं हिन पंहिंजे शहर खे तब्दीली आणियूं, पंहिंजे शहर जो माहौल बहितर कयूं, पंहिंजे शहर जो एजुकेशन सिस्टम सिधो कयूं त जीअं हितां जो माहौल बि बहितर थी सघे, हिन शहर जा ॿार बि पढ़नि, ग़रीबनि जा ॿार बि पढ़नि, सभई पढ़नि ऐं सभई पंहिंजो फ्यूचर मुस्तक़बिल सुधारे सघनि। पर ईअं न थियो आहे कॾहिं बि। जॾहिं बि ॾिठो आहे असां त हमेशह जेको बि थोरो बि चढ़ंदो आहे त उहो पंहिंजो शहर छॾे, उन ई हालति में छॾे वञी सुठे शहर में को सुठो बंगलो, गाॾियूं वग़ैरह वठी करे पोयनि खे ईअं विसारे छॾींदा ॼण हुया ई न। ऐं ईअं ई कुझु दोस्तनि वेही करे इन ते ॻाल्हि ॿोल कई, बहस कयो ऐं कुझु ग्रेजुएट्स दोस्त हुया, जंहिंमें अॻुवाण आबिद हुसैन भुट्टो ऐं ॿिया बि दोस्त हुया उन्हनि सां गॾु। उन्हनि सलाह कई त असीं पंहिंजे शहर में सभु ग्रेजुएट्स दोस्त गॾिजी करे, सभु पढ़ियल लिखियल गॾिजी करे पंहिंजे शहर में सुधारो आणे सघूं था। सॼी उमिरि ठीकु त न आहे खयूं हिकिड़ी पार्टी ऐं हिकिड़ो ई माण्हू असांजे शहर में हुजे ऐं असांजो अॻुवाणी करे, असां पंहिंजे शहर जी पाण ई मालिकी करे सघूं था। पोइ उन ते उन्हनि दोस्तनि पंहिंजे शहर जे नाले सां शुरूआति कई आहे, नवंदेरो स्टूडेंट फेडरेशन, जंहिंजो कुझु ॾींहुं अॻे में बुनियादु विधो वियो आहे ऐं असांखे उमेदु आहे त हू पंहिंजे शहर लाइ सुठो कमु कंदा ऐं पूरी सिंध लाइ मोटिवेशन हूंदी। मां सभिनी सिंधी दोस्तनि ऐं भाइरनि खे चवंदुसि त सियासत शइ बुरी न आहे, सियासत खे बुरनि माण्हुनि इस्तेमालु कयो आहे, तॾहिं असांखे सियासत बुरी पई लॻे। अचो सियासत में अचो, पंहिंजे दोस्तनि सां मिलो, पंहिंजे ज़िलनि में, पंहिंजे ॻोठनि में, पंहिंजे तालुकनि में नंढी नंढी लेवल ते अहिड़ा ग्रुप तयारु कयो, हमख़्याल दोस्त घुरायो, पढ़ियल लिखियल दोस्तनि जो ग्रुप तयारु कयो ऐं उन्हनि खां कुर्सियूं ख़ाली करायो, जेके सॼी उमिरि हिकु कुर्सी ते वेही करे असांखे लुटियो आहे ऐं नाअहिल माण्हुनि असां सां वेही करे
असांजे हक़नि ते धाड़ा आया आहिनि उन्हनि खे चवण कुर्सी ख़ाली कयो। तव्हांजो टाइम ख़तमु थी वियो, हाणे असांजो टाइम आहे, हाणे पढ़ियल लिखियल नौजवाननि जो टाइम आहे। असीं कुझु तब्दीली आणे सघूं था। अगरि तव्हांखे मुंहिंजा ख़्यालात पसंदि आया आहिनि त इंशाअल्लाह उमेदु आहे त तव्हां पंहिंजे शहर में पंहिंजा कमकार करे ईअं ई मूंसां आबिद साहब वांगुरु तव्हां मूंसां बि अहिड़ा पंहिंजा ख़्याल शेयर कजो ऐं मां बि तव्हांखे हौसला अफ़ज़ाई लाइ हीअ अहिड़ी वीडियोज़ ठाहे करे मां पंहिंजे चैनल ते रखंदो रहंदुसि। वॾी महिरबानी। सलाम सिंध, हक़ मौजूद।